नए शाहपुर जानियान में ॻोठाणनि जो बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। नज़दीकी शाहपुर जानिया खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठाणनि जो बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। नज़दीकी शाहपुर जानिया खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठाणनि जो बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। शाहपुर जानियान में ॻोठाणनि जो बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कासिम बुगियो। जी कासिम बुगियो। जी बिल्कुल शाहपुर जानिया भरसां ॻोठ गुलाम मुस्तफ़ा हबेराई वासण नारी उज़मा डायरी पंहिंजे पीरसन पीउ सां गॾिजी वेही बासर जे ॾाढनि ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिथे हुननि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बासर अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल डायरी असांजी जेका ज़मीन ते कांधारीअ में मौजूदु आहे हुन में उन जूं अखियूं उन ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करण लाइ असांखे मुख़्तलिफ़ हरबा लाइ परेशान कयो ऐं हुननि वधीक ॿुधायो त इस्माइल डायरी मुंहिंजी धीउ उज़मान खे जेको आहे सो गुज़िरियल वक़्त में 7 महीना अगवा कराए 7 महीना पाण वटि रखे तशद्दुद जो निशानो बणायो। जॾहिं असां पंहिंजे राज सां गॾु क़ुर पाक खणी संदसि ओताक ते बंगले ते वियासीं त जिथे हुन खुतो जवाबु ॾेई छॾियो त या ज़मीन मूंखे ॾियो या हिन छोकिरीअ ते हथु कयो। पोइ जंहिं बाद असां पुलिस नवाबशाह पुलिस SSP वटि मुसलसिल आहियो, जंहिं नारीअ खे बाज़ियाब करायो। हुननि वधीक ॿुधायो त बासर हथियारनि जे ज़ोर ते असांजे घरनि जे मथां फायरिंग ऐं असांजा घरनि जा छपर साराए विया ऐं घरनि में अंदरि जेको क़ीमती सामान अनाज पियलो उहो खणाए वियो। हिननि सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि खां आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मज़कूरा जेके बासर इस्माइल डायरी साणस जेके गॾु आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं असांखे हक़ हिसाब। ठीक है, वॾी महिरबानी कासिम बुगियो। नए नौशर फिरोज में